ये उस्ताद की पुकार अजलाल मानो जिलो जेका तहरीक के मैदान में आयो ॻाल्हाइण लाइ एतिरो कुझु मवाद आहे जेकॾहिं मथी सतह ते ॻाल्हाइण लाइ वञूं त मूंखे अफ़सोस आहे कि समूरा जेके उस्ताद साथी बीठा आहियूं 10 तारीख़ वारे मुज़ाहिरे में जेके पोस्टियूं हलियूं लेकिन था जेको ओरिजिनल पीउ जो पुटु आहे उहो कराची ईंदो जेको गैरतमंद उस्ताद आहे उहो कराची ईंदो छा सिंध जा 1.25 लख ॾेढ लख उस्ताद आहियूं कराची जे मुज़ाहिरे में तारीख़ गवाह आहे जॾहिं बि एहतजाज थिया आहिनि त 20 खां 30,000 उस्ताद रहियो आहे छा जेको नथो हले उहो गैरतमंद नाहे जेको नथो हले उहो छा आहे असीं मसरत था कयूं उन्हनि दोस्तनि उन्हनि उस्तादनि जे अहिड़नि पोस्टनि ते अहिड़नि जुमलनि ते असीं उस्ताद आहियूं असीं इख़लाक़ियात जो दर्स ॾींदा रहियूं असीं इख़लाक़ियात सेखारींदा रहियूं मुआशरे में जेको असांजो मकार असांजो जेको वकार किरियो आहे उहो तव्हांजे सोशल मीडिया जे पोस्टनि किरियो आहे तव्हांजा जेकॾहिं मक़सद पूरा नथा थियनि तव्हांजा मुतालबा मंज़ूर नथा थियनि त लाड़काने खां अॼु बि पोस्टियूं हलियूं वेलकम वेलकम क्लस्टर पॉलिसी वेलकम छा आहे इन्हनि उस्तादनि खे उस्ताद दोस्त सम्झूं तालीम दोस्त सम्झूं या हिन इदारे जो दोस्त सम्झूं या गवर्नमेंट जी बी टीम सम्झूं कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो असीं चऊं था त जेका क्लस्टर पॉलिसी आहे उन पॉलिसी खे पहिरियों सम्झो असीं चऊं था ठीकु आहे क्लस्टर पॉलिसी जा असां मुखालिफ़ न आहियूं पर हिन पॉलिसी में जेके तव्हां प्रेमरी साइड जो वजूद ख़तम था कयो असां उनजे वजूद खे तबाहीअ जे करे ॿार ॾिता आहियूं त वजूद बरक़रार रहण जो PhD जी पोस्ट खे रहण जो हीउ दीनी मदरसो स्कूल आहे असांजो मर्कज़ आहे हिनखे क्लस्टर ठाहियो उहे 40 स्कूल तव्हां हिन में सिम कयो हेड मास्टर जेको वणे वरितो रहो असांखे क़बूल आहे पर असांखे सेकेंडरी जे कब्ज़े में रहियो असांजा इदारा जेके आहिनि उहे सेकेंडरी जे हवाले न कयो असां इन शइ जा मुखालिफ़ आहियूं इहा शइ कतई बर्दाश्त न थींदी प्राइमरी उस्ताद जेको पंहिंजो डिफेंस ॼाणे थो असां क्लस्टर पॉलिसी जे ख़िलाफ़ आहियूं लाड़काने ज़िले ख़ामोश लहरुनि में जेके ख़ामोश लहरूं हुयूं उन लहरुनि खे तव्हां मौजनि में तब्दील कयो आहे लाड़काने ज़िले हिते ख़ामोश पाणीअ में पथर उछलियो आहे सॼी सिंध तहलक में अची वई आहे सॼी सिंध लाड़काने जी सपोर्ट थी करे इन जूं तव्हांखे मुबारकूं हुजनि हीउ तव्हांजा जोश आहिनि हीउ तव्हांजी सचाई आहे जो अॼु तव्हांजे लाइ तव्हांजे लाड़काने ज़िले जी तहरीक में मर्कज़ी जनरल सेक्रेटरी पहुतो आहे इहा तव्हांखे मुबारकूं हुजनि असांजी कामयाबी आहे जेके दोस्त लिखनि था त कराची न आहियो मां उनखे चवां थो त पंहिंजे ज़िले लेवल ते तहरीक हलायो जेकॾहिं उस्ताद में सचाई आहे तव्हांजी मुहबत आहे त ज़िले लेवल ते तहरीक हलायो हर दोस्त हर ज़िलो जेकॾहिं मैदान माने लाड़काने वांगे असांखे कराची हलण जी ज़रूरत कोन्हे असांखे पंहिंजे घर में जेकॾहिं तहरीक हलायो हर ज़िलो जेकॾहिं लाड़काने ज़िले वांगे उथी खड़ो थिए तव्हां वांगे जोश जज़्बा अचनि हर ज़िले में असां तहरीकुनि जा रुख कराची में असां पंहिंजे घरनि में रही पंहिंजा मुतालबा मंझाए सघूं था जेकॾहिं सर्विस स्टेचर आहे ऐं सम्झां थो त सर्विस स्टेचर ते 3 हिसा कमु थी चुको आहे फाइनल मरहले में आहे अॼु न सुभाणे ज़रूरु थींदो इहो असांजे मर्कज़ असांखे यकीन ॾियारायो आहे ईअं न आहे जेकॾहिं असां रोडनि ते नथा निकिरूं ॿाहिरि नथा अचूं त सर्विस इंस्पेक्टर ते असां को खपी रहिया आहियूं असां ख़ामोश आहियूं न सर्विस इंस्पेक्टर ते कमु हले थो साईं गाज़ी ख़ान तव्हांखे प्रेस कलर ते उनखे ब्रीफ ज़रूरु कंदो SDR पॉलिसी आहे असीं नथा वञूं उन्हनि हिननि आगनि खे जेके गुनाह लॻंदा कया था वञनि हीउ सभु इशूज़ मर्कज़ जा असांजा ज़रूरु आहिनि असीं चऊं था त तव्हां साईं इशफाक़ साहब ज़िले जो प्रेसिडेंट आहे साईं इशफाक़ ज़िले लेवल ते तहरीक पंहिंजी हलाए सघे थो केतिरी बि वॾी तहरीक हलाए हुनखे इख़्तियार आहे हू पंहिंजे ज़िले ते तहरीक हलाए पर साईं इशफाक़ खे इहा इजाज़त न आहे साईं इशफाक़ खे इहा परमिशन आहे त साईं इशफाक़ डिवीज़न लेवल ते तहरीक हलाए इहे तंज़ीम जे अंदरि हुनखे इख़्तियार ईंदा आहिनि वञी कराची में तहरीक हलाए ज़िले जो सदर इहे पावर पंहिंजो नज़ीर तंज़ीम घर को माता है सिद्ध है मां सिटी यूनिट सदर है सिटी लेवल ते तहरीक हलाइण
मथे अख्तियारात आहिनि। तंज़ीम खे जेको डिवाइड कयो वेंदो, तंज़ीम खे जेको गिरोह में विरहायो वेंदो, तंज़ीम जी जेका तबाही कई वई आहे उहा गुरूबंदीअ में आहे। सम्झो था जेकॾहिं तव्हां सभु दोस्त सिंध जा सम्झो था त गुलाम रसूल नाकाम आहे त इलेक्शन बहितरीन हुनखे हटाइण जो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे। इरशाद कमियो जेकॾहिं सिटी में तव्हां उस्ताद जी ख़िदमत न करे सघियो आहे त तव्हां इलेक्शन जे पीरियड में अचो, इलेक्शन जे दौर में अचो, तव्हां हुनखे हटाइण जा अख्तियारात रखो था, पर वोट जे पर्ची जे ज़रिए हुनखे हटायो। ईअं रस्ते ते इरशाद जी रस्ता मत न कयो। इन में नुक़सान इरशाद जो कोन थींदो, नुक़सान उस्ताद जो थींदो जेको सॼी सिंध में नुक़सान उस्ताद जो थियो आहे। उन नुक़सान जो सबबु गॾु थी वियो आहे त असांजा दोस्त ॿिए बि उन टाइम वेठा आहिनि जेके नथा वणे तो मर्कज़ी तहरीक खे कयूं वेठो आहे। सिंध हर सतह ते तव्हां तहरीक हलायो। मां अॼु हिन लाड़काने ज़िले जे प्लेटफॉर्म तां उन समूरी सिंध जे ज़िलनि खे अपील थो कयां त ख़ुदा ॿार निकिरो ज़िले लेवल ते तहरीक हलायो। ऑटोमेटिक असांजी मर्कज़ी तहरीक बणजी वेंदी आहे। जेकॾहिं उस्ताद सां सचाई आहे, उस्ताद सां मुहबत आहे, उस्ताद खे जेकॾहिं सिर क़ुर्बान करण जे लाइ तयारु आहियूं त पोइ ज़िले लेवल ते ज़िले जे प्रेसिडेंट खे मैदान में लाहियो, तहरीक जी स्टार्टिंग वठो। इंशाअल्लाह असांजी तहरीक जा रुख एवं ताईं ज़रूरु खुलंदा ऐं तव्हांजा समूरा मुतालबा तव्हांजे घर वेठे तहरीकुनि में अची वेंदा। मां उन्हनि दोस्तनि खे बि गुज़ारिश थो कयां असांखे अॼु पूरो दौर थो हले, असांखे रोडनि ते रस्तनि ते निकिरण जी ज़रूरत कोन्हे। सोशल मीडिया उहो एटम बम तव्हांजे हथनि में आहे। जेकॾहिं उनखे सही रुख सां इस्तेमालु कयो त असां घर वेठे कमरनि जे अंदरि वेही करे पंहिंजी तहरीकुनि जा रुख तेज़ करे सघूं था। तो उहे सोशल मीडिया जा जेके दोस्त माहिर आहिनि उहे अचो मैदान में तहरीकुनि जे रुखनि खे घटायो, ख़ामोश लहरुनि खे मौजूद में आणियो। तो तव्हां आणे सघो था उस्ताद साईं इशफाक़ हिकु ख़ामोश पाणीअ में पथर उछलायो, उन पाणीअ में लहरूं पैदा थी रहियूं आहिनि। उहे ख़ामोश लहरूं पंहिंजे मस्त में अची वियूं आहिनि। हाणे गुज़ारिश ई आहे त इंशाअल्लाह असां पंहिंजे मक़सदनि खे ज़रूरु ॾींदासीं। तहरीकुनि जा रुख तब्दील थींदा वेंदा आहिनि, उहे घटंदा रहंदा आहिनि ऐं तंज़ीम जेका पेटेल जी एशिया जी वॾे में वॾी जमायत आहे, पूरी सिंध जो मुलाज़िम जेको पेटेल जे तरफ़ वधाईंदो हुयो त कॾहिं बि पेटेल पंहिंजे मुतालबनि जे लाइ मुलाज़िमनि जे लाइ मैदान ते निकिरे। अॼु उन तंज़ीम खे गिरोहबंदी में विहाए तव्हां सर्विस स्टेटस ते पहुचायो आहे, जेके आसूबे जी गैस जी ज़रूरत ते पहुचायो आहे। तव्हां जेका IC में पई आहे उहा सिर्फ़ु असांजी ताक़त रियासत जी जे प्लानिंग हूंदी हुई, गवर्नमेंट जी इहा प्लानिंग हूंदी आहे त ही जेके तेज़ था वञनि इन्हनि खे किथे न किथे रोकियो, इन्हनि में गिरूबंदी पैदा कयो, इन्हनि में पाण में घेरा विझो जे पंहिंजे घेरनि में पाण खे बचाइण में पूरा वञनि। असांजे तरफ़ इन्हनि जो रुख न हुजे। असीं सम्झी विया आहियूं, सिंध जो समूरो उस्ताद सम्झे थो हिन रुख खे। असांजा सभु अचो त सभु गॾिजी जेके बि पाण में नफ़रतूं आहिनि, जेके बि तनाव जा मसइला आहिनि, जेके बि तव्हांजा तनाव जा इशू आहिनि, इहे सभु उस्ताद कास सां क़ुर्बान कयो। पंहिंजो अनाव क़ुर्बान कयो, पंहिंजा सभु उहे अनाव जा जेके तव्हांजा मक़सद आहिनि, हिते उस्ताद जी ख़िदमत करणी आहे, कंहिंजो को ज़ाती अॼु जेकॾहिं असां इशफाक़ ज़िले लेवल ते तहरीक तव्हां उस्तादनि खे तकलीफ़ ॾींदी आहे त उनमें साईं इशफाक़ जो को बि ज़ाती मक़सदु कोन्हे। सभु असां सॼे सिंध जे उस्तादनि जा इशूज़ आहिनि ऐं हिननि ते वधीक मां नथो कराए, घणो टाइम वठी वियो आहियां। समूरनि दोस्तनि खे गुज़ारिश ई आहे त जेके बि दोस्त कमरनि में वेठा आहियो, विरंडनि में वेठा आहियो, उहे सभु दोस्त असांजो रूट हींअर असां निकिरंदासीं हिन चौक ते, हिन चौक खां सिधो असां प्रेस क्लब हलंदासीं ऐं गाॾियूं जेके बि दोस्तनि जूं आहिनि उहे हिते मौजूदु रहनि। असां हिते पंहिंजा माण्हू विहारियूं था, गाॾियुनि जी हिफ़ाज़त हूंदी, असांखे पंहिंजे रूट सां हलणो आहे। कोई बि दोस्त हिन तरफ़ खां हेॾे न वञे ऐं हिन स्कूल मां आख़िरी जेको माण्हू निकिरंदो उहो मां ई हूंदो। त दोस्त जेके कमरनि मां वेठा आहियो, ख़ुदा रा निकिरी पंहिंजे रैली सां गॾु हलिजो।